अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां बिल्कुल ठीक हूंदा। मां आहियां अमजद महरानी। दुआ है जिते बि हुजो हमेशा ख़ुशि हुजो, हमेशा शादो आबाद हुजो, मुस्कुराईंदा रहो, गुलनि वांगुरु टिड़ंदा रहो। मौला तव्हांखे सलामत रखे। सिंधी ड्रामो ॾुखनि जो ताज। दोस्तों, जीअं त तव्हांखे ख़बर आहे, पंहिंजी सिंध में गुरबत जाम आहे, ग़रीब माण्हू जाम आहिनि। हीउ ड्रामो गुरबत ते ठहियलु ड्रामो आहे, ॾुखनि जो ताज। पैसे सां इंसान गाॾियूं ख़रीद करे सघे थो, वॾियूं माड़ियूं ठाहे सघे थो, बंगला ठाहे सघे थो। ईअं चऊं त पैसे सां इंसान आसाइशूं त ख़रीद करे सघे थो, पर सुकून कॾहिं बि पैसे सां ख़रीद नथो करे सघे। हिन ड्रामे जी दर्द भरी कहाणी आहे। जॾहिं मां 20 सालनि खां पोइ पंहिंजे विछड़ियल दोस्त शहमीर सां मिलंदो आहियां त हुन जा हालात तमामु ख़राबु हूंदा आहिनि, ऐं मां हुनखे ॾिसी करे चवंदो आहियां, शहमीर, मूं कॾहिं सोचियो बि न हो त मां तोखे हिन हाल में ॾिसंदुसि। त हू मूंखे ड्रामे में जवाबु ॾींदो आहे। बहितरीनु डायलॉग आहे, मुंहिंजो पसंदीदा डायलॉग आहे। शहमीर चवंदो आहे, असां ग़रीब छोकिरनि जी ज़िंदगी बि छा ज़िंदगी आहे, न का ख़्वाहिश ऐं न ई को ख़्वाब, बसि फ़क़ति ज़िम्मेवारियूं ऐं परेशानियूं। हिननि परेशानियुनि मूंखे वक़्त खां पहिरीं पोढ़ो करे छॾियो आहे। अर्ज़ु इहो आहे त महिरबानी करे हिकु भेरो असांजो हीउ ड्रामो लाज़मी ॾिसंदा। हीउ ड्रामो तव्हांखे मुंहिंजे यूट्यूब चैनल अमजद महरानी ऑफिशियल ते मिली वेंदो। उमेदु आहे तव्हांखे हीउ ड्रामो पसंदि ईंदो।